लीगल नोटिस में ॼाणायो वियो आहे त जाम अवैस नाज़िम जोखियो खे क़त्ल कयो आहे। उहो हाणे सादिक यमीन न रहियो आहे। हीअ हम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध असेंबली मेंबर जाम अवैस गोहराम खे नाअहल करार ॾियण लाइ लीगल नोटिस जारी करे छॾियो आहे। लीगल नोटिस में ॼाणायो वियो आहे त सिंध असेंबली मेंबर जाम अवैस नाज़िम जोखियो जे वारसनि खे खून बहा ॾिनी आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सिकंदर भुट्टो खां। सिकंदर, आगाह कजो, सिंध असेंबली मेंबर जाम अवैस गोहराम खे नाअहल करार ॾियण लाइ लीगल नोटिस जारी करे छॾियो आहे। छा अपडेट आहे हिन बाबति? नाज़िम जोखियो कत्ल केस में मुख्य जवाबदार सिंध असेंबली के मेंबर जाम अवैस खिलाफ नाअहली करार ॾियण जो स्पीकर सिंध असेंबली के नोटिस अरसाल कयो वियो आहे। स्पीकर सिंध असेंबली के अहिड़ो नोटिस अख्तियार उमानी दे लीगल नोटिस में इहो जणायो वियो आहे त सिंध असेंबली जे मेंबर जाम अवैस गोहराम जेको आहे त उहो नाज़िम जोखियो कत्ल जे वारसनि खे दियत जी रक़म अदा कई आहे। लीगल नोटिस में इहो बि जणायो वियो आहे त रक़म जी अदायगी बाद कानूनी तौर ते जाम अवैस जेको सिंध असेंबली जो मेंबर आहे उहो उहिदे लाइ नाअहल थी चुको आहे। उमानियल लीगल नोटिस में इहो बि जणायो वियो आहे त स्पीकर सिंध असेंबली इलेक्शन कमीशन के जाम अवैस के नाअहल करार ॾियण बाबति रेफरेंस उमाने जाम अवैस पारां जेको आहे त नाज़िम जोखियो कत्ल केस में उन बाबति सादिक ऐं अमीन जेको आहे त हू न रहियो आहे। ऐं लीगल नोटिस में इहो बि जणायो वियो आहे त जाम अवैस जेको आहे त सूबाई असेंबली जे तक 79 ठठा जो जेको आहे त सिंध असेंबली जो मेंबर आहे। उनमें इहो बि जणायो वियो आहे त 14 ॾींहनि में जाम अवैस खे नाअहल करार ॾेई करे उन खिलाफ़ कार्रवाई शुरू कई वञे। ऐं संदन इहो बि चयो वियो आहे त जेकॾहिं जाम अवैस खिलाफ़ का बि कार्रवाई न कई वई त असां सुप्रीम कोर्ट सां जेको आहे त रिज्यू कंदासीं। लीगल नोटिस में इहो बि जणायो वियो आहे त ह्यूमन राइट्स सेल, सुप्रीम कोर्ट, इलेक्शन कमीशन ऐं जाम अवैस खे बि उनजी कापी जेकी आहे त उहा उमारी वई आहे। जी सिकंदर भुट्टो, अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अवां जी।